इन्नल हसनात युज़हिबुन अस्सय्यिआत। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। मुसलमान भाइयों, अल्लाह जे मुक़द्दस कलाम मजा सिर्फ चंद लफ्ज़ मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कया। इन मुबारक लफ्ज़नि जे अंदर अल्लाह अज़्ज़ व जल इरशाद फरमायो, इन्नल हसनात युज़हिबुन अस्सय्यिआत। बेशक नेकियों बुराइयों के मेटे छॾनि, चङाइयूं गंदाइयों के मेटे छॾनि। नेक अमल बुरनि अमलनि के मेटे छॾनि था। जॾहिं इंसान खां का ख़ता थी वञे, का ग़लती थी वञे, को गुनाह थी वञे, को बेफ़रमानी जो कम थी वञे, उन जे पुठियां अगर वो कोई चङो कम करे थो त अल्लाह उन चङे कम जे सदके उन जे बुरे कम खे मेटे छॾे। इहो अल्लाह जो फज़्ल आहे हिन उम्मत सां, मदीने वारे साईं जे सदके हिन उम्मत सां, सिर्फ हिन उम्मत सां। अॻियुनि उम्मतुनि में कंहिं साॻी महिरबानी न हुई। हबीबन करीमन जे सदके अल्लाह ताला हिन उम्मत जे मथां इहो फज़्ल फरमायो आहे जो उन्हनि जे नेकियुनि खे उन्हनि जे गुनाहनि जो कफ़ारो बणाए छॾियो आहे। इन आयत जो शान नुज़ूल जेको मुफ़स्सिरनि लिखियो आहे ऐं सही हदीसुनि में आयो आहे, हुज़ूर आक़ा दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कचहरी में पंहिंजे सहाबा सां गॾु वेठा हुआ। हिकु शख़्स आयो, उन अची अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह, आउं मदीने शरीफ़ जे मज़ाफ़ात में बाग़नि खां गुज़री रहियो हुउसि। हिकिड़े बाग़ जे अंदरि हिकु औरत अकेली मूंखे नज़र आई। फ़असब्तहु कुल्लु शैइन इल्ला निकाह। सोबत करण खां सवाइ ॿियो सभु कुझु मूं हुन सां कयो। औरत अकेली, भाकुर पातमि, कुर्बत कयमि, उन सां जीअं मर्द औरत सां मिलंदो आहे उहे सभु कुझु कयमि सवाइ सोबत जे। या रसूल अल्लाह, इहा ख़ता मूंखां थी वई, मूंखां इहो गुनाह थी वियो आहे। हबीबा, हाणे इहो मुंहिंजो गुनाह कीअं मेटिबो? इहो गुनाह मुंहिंजो कीअं माफ़ी मिलंदी? तूं असांजो रसूल आहीं, तुंहिंजे दर ते आयो आहियां, मुंहिंजे गुनाह जी मूंखे माफ़ी खपे। यानी उन्हनि जा सीना साफ़ हुया। अगरि ग़लती थी वई त उनखे तस्लीम कई ऐं रसूल जे अॻियां पाण खे पेश कई, सज़ा जे लाइ पाण खे पेश कई। जेका आसमान को सज़ा मुंहिंजे लाइ अचे, मां उनजे भोगण जे लाइ तयारु आहियां। को ग़लती थी वई आहे। गुनाह जो एतराफ़ करणु ऐं माफ़ी जे लाइ झुकणु गुनाह जी अहमियत खे घटाए छॾींदो आहे ऐं उनजे माफ़ी जो सबबु हूंदो आहे। ऐं गुनाह करे वरी उन ते अकड़ी थी वञणु ऐं उन गुनाह खे गुनाह न सम्झणु या गुनाह खे नंढड़ो गुनाह सम्झणु, इहो उन गुनाह जी हैसियत खे वधाए छॾींदो आहे। भली नंढड़ो ई गुनाह छो न हुजे, पर जेकॾहिं उन ते इंसान अकड़िजी वञे, उनखे गुनाह न सम्झे त इहा उनजी गुनाह जी अहमियत ऐं हैसियत ऐं उनजी गुनाह जी सज़ा अल्लाह वटि वधी वेंदी आहे। हिन शख़्स अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, मूंखां ख़ता थी वई आहे, मुंहिंजा महबूब, आउं तव्हांजे दर ते आयो आहियां, जेका तव्हां सज़ा ॾींदव उन सज़ा भोगण जे लाइ आउं तयारु आहियां। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ख़ामोश रहिया, उनखे वरंदी न ॾिनो। उन साहिल खे साईं जन को बि जवाबु न ॾिनो, ख़ामोश रहिया। हू मुंतज़िर बीठो रहियो त अल्लाह जो रसूल मूंखे
तोखे कहिड़ी सज़ा तुझे कहिड़े मुंहिंजे लाइ हुकुम जारी थो फरमाए ऐं कहिड़े तरह सां मां मुंहिंजे गुनाह जो कफ़ारो थींदो। हू मुंतज़िर बीठो रहियो पर मदीने वारे साईं हुनखे को बि जवाबु न ॾिनो। आख़िर बी उहो माण्हू वापसि हलियो। अञा उहो शख़्स हुज़ूर जी महफ़िल खां मोटियो ई हुयो। अञा साईं जन जी महफ़िल मां निकिरी गली जे मोड़ ते मस पहुतो हुयो त मदीने वारे साईं ते जिब्रील अमीन जी आमद थी ऐं क़ुरान मजीद जी आयत जो नुज़ूल थियो। अल्लाह तबारक व तआला जल्ल शान जे तरफ़ां अल्लाह जो पैगाम क़ुरानी आयत जी सूरत में नाज़िल थियो। रब्बे कायनात वटा हज़रत जिब्रील अमीन अल्लाह जो पैगाम खणी आयो। या रसूल अल्लाह, ये अल्लाह ताला जल्ल शान जी जो हुकुम आयो आहे हबीबन करीमन असां के डोड़ाओ थी माण्हू वञे पियो थो हिनखे मोटाए। इन जे सुवाल जो जवाब मां ख़ामोश रहियुसि, न ॾिनो। मां मुंतज़िर हुयुसि त इन जो जवाब अल्लाह पाण इनकी सज़ा अल्लाह पाण मुक़ररु कंदो। जेको ख़ता करे ऐं मुंहिंजे दर ते मोतरिफ़ थी आयो आहे, पंहिंजे गुनाह जो इक़रारी थी मुंहिंजे दर ते आयो आहे, इन जी सज़ा अल्लाह पाण तजवीज़ कंदो। सो इन जे लाइ आसमान जी हुकुम नाज़िल थी चुको आहे। इनखे आयत पढ़ी ॿुधायां। असां बि डोड़ंदा विया हुनखे वठी आया। मोटी आहे वापसि अल्लाह जो रसूल तोखे सॾे रहियो आहे। जेॾीमहिल उहो शख़्स साईं जन जी ख़िदमत में पहुतो त हबीबन करीमन फरमायो त तुंहिंजे सवाल ते आउं ख़ामोश रहियुसि ताजो अल्लाह ताला आसमान मंझां ही आयत नाज़िल फरमाई आहे तुंहिंजे लाइ। अल्लाह ताला जो हुकुम आसमाननि तां नाज़िल थियो आहे। कहिड़ो? व अक़िमिस सलात तरफ़य नहार व ज़ुल्फ़म मिनल लैल। ऐं निमाज़ क़ाइम कर ॾींहं जे किनारनि में। ॾींहं जो पहिरियों किनारो आहे सुबुह, सुबुह जी निमाज़ आहे फज्र। ऐं ॾींहं जो पोयों किनारो आहे शाम, शाम जी शाम जी निमाज़ आहे सिजदो। ऐं रात के पहिरें हिस्से जी निमाज़ आहे सुम्हण जी निमाज़। अक़िमिस सलात तरफ़य नहार, निमाज़ क़ाइम कर ॾींहं जे ॿिन्ही किनारनि ते। यानी फज्र पढ़, टे पारी पढ़, सिजदो पढ़, सुम्हणी पढ़। व ज़ुल्फ़म मिनल लैल, ऐं रात जे कुछ हिस्सनि में भी निमाज़ पढ़। यानी सुम्हण जी निमाज़ पढ़, रब तौफ़ीक़ दी त तहज्जुद जी निमाज़ भी पढ़। जॾहिं तूं निमाज़ पढ़ंदे इन्नल हसनात युज़हिबन सय्यात, नेकियूं तुंहिंजे गुनाहनि खे मेटे छॾींदियूं। जेका तोखां ख़ता थी वई आहे, जेका तोखां ग़लती थी वई आहे, औरत सां जेको तो हथ जुड़ांद कई आहे, तुंहिंजी ग़लती आहे, तुंहिंजो क़सूर आहे। हाणे वञी निमाज़ पढ़, निमाज़ पढ़, फज्र जी निमाज़ पढ़, बेपई पढ़, टे पारी पढ़, सिजदो पढ़, सुम्हणी पढ़, तहज्जुद पढ़, तुंहिंजो गुनाह मेटिजी वेंदो। तुंहिंजे गुनाह जे बख़्शिश जो अल्लाह तबारक व तआला इहो सबब ठाहियो आहे। इन्नल हसनात युज़हिबन सय्यात, बेशक नेकियूं गुनाहनि खे मेटे छॾनि थियूं। जेॾीमहिल इहा क़ुरान मजीद जी आयत नाज़िल थी त हिकिड़ो असहाबी उथी बीठो, अर्ज़ कई या रसूल अल्लाह, जेका ही तव्हां हींअर हुकुम जारी फरमायो गुनाहनि जे माफ़ी जो, इहो रुॻे इन माण्हू जे लाइ आहे या ॿी उम्मत जे लाइ आहे? सुवाल वाह जो कई, सुवाल अजीब कई। या रसूल अल्लाह, ही जेको हींअर आयत लथी, ही जेको हुकुम नाज़िल थियो, हिन जे गुनाहनि जे मेटण जो
रुगे इन्हें जे लाया या तव्हांजी ॿी उम्मत जे लाइ असां जे लाइ आहे। साईं जन फरमायो तव्हां असहाबनि जे लाइ आहे ऐं क़यामत ताईं मुंहिंजे अचण वारी उम्मत जे लाइ इन्नल हसनात युज़हिबुन सय्यिआत बिला शक नेकियूं गुनाहनि खे मेटे छॾनि थियूं। ज़ालिक ज़िक्रा लिज़ाकिरीन या नसीहत आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके नसीहत पिराइण चाहिनि था। अगरि तव्हां खां क़सूर थी वञे तव्हां खां ग़लती थी वञे तव्हां अल्लाह जे बेफ़रमानी जो कमु करे वियो तव्हां खां ख़ता सरज़द थी वञे त पोइ तव्हां उन जे पोयां का नेकी कंदा कयो चङो कमु कंदा कयो उहो चङो कमु तव्हांजे बुरनि कमनि खे मेटे छॾींदो। मिसाल हिन भिते ॿार गीहा कढंदा आहिनि गीहा कंदा आहिनि गंद हणी छॾींदा आहिनि वरी रंग साथ ईंदो उनखे मथो रंग कंदो रंग करे हटंदो त दीवार अॻे खां वधीक सुहिणी नज़र ॼण की हिते इहा फैशन ॿारनि कई कोन हुई ॼण की इनखे गंद लॻो ई कोन हुयो। कारीगर जहिड़ो साफ़ करण वारो रंग सुहिणो कंदो ओतिरी दीवार वधीक सुहिणी नज़र ईंदी। रब फरमाए थो त मूं रब खां वधीक ॿियो केरु रंग ठाहिण वारो वमन अहसन मिन अल्लाह सिबगा केरु आहे जेको अल्लाह खां वधीक रंग ॼाणण वारो हुजे। अल्लाह जो रंग सभिनी रंगनि खां भलो आहे। तव्हां ते गुनाहनि जा रंग तव्हां ते बुराइयुनि जा लीका कीहा थी वञनि तव्हांजे दिल वारी दीवार तव्हांजो वजूद गुनाहनि में मेरो थी वञे उन जे पुठियां तव्हां नेकी कयो चङाई कयो अल्लाह जे रंग में तव्हांजा इहे गुनाह मेटिजी वेंदा। या क़यामत ताईं अचण वारी उम्मत जे लाइ ख़ुशख़बरी सुभान अल्लाह। उन्हनि नेकियुनि में जेके गुनाहनि खे मेटण वारियूं नेकियूं आहिनि उन्हनि नेकियुनि में भले में भली नेकी अथव निमाज़। साईं फरमाइनि था मिशकातुल मसाबी में हदीस आहे जेॾी महिल तव्हां वुज़ू जे पाणी खणी हथ धो था तव्हांजे हथनि जा गुनाह मेटिजी वञनि था। गुनाहनि जो असर हूंदो रब उन खे बि मेटे छॾींदो। जेॾी महिल वात में पाणी ॾेई तव्हां गुरड़ी था कयो तव्हांजे वात जा गुनाह रब मेटे थो छॾे। नक खे पाणी था ॾियो तव्हांजे नक जा गुनाह मेटे थो छॾे। जेॾी महिल मुंहुं धो था तव्हांजे मुंहं जा गुनाह धोपनि था एसी ताईं जो खाधी खां दाढ़ी खां क्यारी खां आख़िरी फुड़ो पाणी जो हेठि किरंदो आहे होॾो तव्हांजो आख़िरी गुनाह हेठि वञी किरंदो आहे। जेॾी महिल हथ धो था तव्हांजे हथनि जा गुनाह ॿाहुनि जा गुनाह धोपी वञनि था। मथे जी मख कयो था मथे जा गुनाह धोपी वञनि था। कननि जी मख कयो था तव्हांजे कननि जा गुनाह धोपी वञनि था। कंध जी मस कयो था कंध जा गुनाह धोपी वञनि था। पेर धो था तव्हांजे पेरनि जा गुनाह धोपी वञनि था। जेॾी महिल वुज़ू करे ऐं तव्हां हीअं चओ अल्लाहुम्मा जअलनी मिनत तव्वाबीन वजअलनी मिनल मुततहिरीन वजअलनी मिन इबादिका सालिहीन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। जेॾी महिल इहा दुआ घुरी दंग था कयो तव्हांजी सारी ज़िंदगी जा गुनाह मेटिजी विया। तव्हांजे ऐं जन्नत जे विच में दीवार रुकावट सिर्फ़ मौत आहे।
जन्नता हेॾो तव्हांजो विच रुकावट रुगे हीअ भित आ मौत वारी मौत आयो जन्नत जा दर खुली विया महिरबानी कयो या दुआ याद करे छॾियो कलमे शहादत समेत या दुआ कयो तव्हांजे ऐं जन्नत जे विच में ॿियो को बि संदो न आहे सवाइ मौत वरी जेमल निमाज़ पढ़ो था निमाज़ पढ़ण जे लाइ तव्हां भिखूं खणो था हर भिख जे एवज़ तव्हांजा 10 गुनाह मेट था 10 नेकियूं दफ़्तर में लिखजनि थियूं जेतिरियूं भिखूं खणियूं ओॾो अजुर ऐं सवाब खणो के फज़लाबाद पाड़े खां आया के मातरी शहर का के परे पासे घुमाया के मातरी शहर का बाहर जाके कोटड़ी जा माण्हू वेठा आहिनि के दादू जा माण्हू आया जेतिरो पंध घणो भिख जे एवज़ 10 गुनाह मिटजी विया 10 नेकियूं दफ़्तर में लिखजी वियूं जेमल नमाज़ पढ़ो था अल्लाहु अकबर चवा हदीस पाक जा लफ़्ज़ हैं रब जो फरमाए तबाना ओ मलाइको इन बाने जा गुनाह खड़ी वञो मथे ये भरी थींदी आहे न भरी वांगुरु मलाइका गुनाह खणी मथे वेंदा जेमल नमाज़ पढ़ी फारग थींदो दुआ घुरंदो हाणे मस्जिद खां ॿाहिरि निकिरंदो मलाइका चवंदा मोला ही भरी रखोसि मथो रब फरमाईंदो केॾे सखी जे दर ते आयो केॾे करीम जे दर ते आयो नमाज़ पढ़ी हथ ॿधी अदब सां बीठो पंहिंजो सिधो कद झुकाए मूंखे सजदो कई मुंहिंजे हुज़ूर में निरड़ नक ज़मीन ते रगड़े मुंहिंजे अॻियां हुज़ूर में न्याज़मंदी कई पंहिंजो नक मिटीअ हाणो मुंहिंजे अॻियां कई हे मलाइको वरी कीअं त गुनाह जो बार रखांसि मूं बख़्शे छॾियो माफ़ी ॾेई क़ुरान जो फरमाए इन्नल हसनात युज़हिबन सय्यात इन में शक न कजो शुबो न कजो इहा ॻाल्हि बिना शक शुबे जे पकी पुख़्ती ॻाल्हि आहे त नेकियूं तव्हांजे गुनाहनि खे मेटे छॾींदियूं पता के शक पवे रब्बा जी ॻाल्हि में शक कयो त भली कयो पर क़ुरान जी ॻाल्हि में शक रब जे फरमान में क़ुरान में शक न कजो इन तहक़ीक़ जो लफ़्ज़ रीअ शक जे वीअ शुबे जे पकी पुख़्ती ॻाल्हि त नेकियूं तव्हांजे गुनाहनि खे मेटे छॾींदियूं सुभान अल्लाह जेॾीमहिल ही त निमाज़ आहे केतिरा सां तव्हां जेॾीमहिल ख़ैरात कयो था ख़ैरात तव्हांजे नेकियुनि खे मेटे थी तव्हां उज़हा कयो मथो ईद अचण वारी आहे उज़हा कयो क़ुर्बानी जे जानवर जे वार जे बदिले में 10 गुनाहनि जी माफ़ी आहे जेॾीमहिल तव्हां क़ुर्बानी जे जानवर खे सीर विझो था उन जे रत जो पहिरियों फुड़ो ज़मीन ते पोइ थो किरे अवल तव्हांजे गुनाहनि जी तव्हांखे माफ़ी थी इन्नल हसनात युज़हिबन सय्यात नेकियूं गुनाहनि खे मेटे छॾनि थियूं सुभान अल्लाह असहाबी सबोरा हजरत अबू ज़र ग़िफ़ारी हजरत सैयदना मुआज़ बिन जबल असहाबी रिवायत कन असां पाण मदीने वारे साईं खां सोना नबी पिया फरमाइनि इत्तक़िल्लाह हैसुमा कुंत जिते हुजी अल्लाह ॾिठी जाए मातरी में हुजी हैदराबाद में हुजी
सय्यअतल हसना तमहुहा जॾहिं तोखां ग़लती थी वञे कुसूर थी वञे गुनाह थी वञे त पुठियों नेकी करे छॾजांइ तुंहिंजे गुनाह खे रब मेटे छॾींदो क़ुरान जो फरमान है रसूलुल्लाह जो क़ुरान चए थो त शक न कयो नेकियूं गुनाहनि खे मेटे थियूं छॾनि मदीने वारो साईं फरमाए वत्तबि सय्यअतल हसना तमहुहा गुनाह जे पुठियां नेकी करे छॾ तमहुहा उनखे मेटे छॾींदी मेसारे छॾींदी चाक सां स्कूल पढ़िया आहियो उस्ताद चाक सां बोर्ड ते लिखंदो आहे कारे बोर्ड ते अछा अखर वरी डस्टर खणी ईंदो मॉनिटर जेको हूंदो आहे उहो वरी इनखे हीअं जो कंदो आहे इनखे चइबो आहे तमहुहा जेॾीमहिल कपिड़ो खणी उन बोर्ड ते घुमाईंदो त अखर अखर मेसार जी ॾींदो बोर्ड ओड़ो जो ओड़ो ॼण त इन ते का शइ लिखी न वई हुई मदीने वारा साईं था फरमाइनि तव्हां खां गुनाह थी वञे ख़ता थी वञे पुठियां नेकी कयो ईअं मेटिजी वेंदो गुनाह ईअं मेटिजी वेंदो ॼण तव्हां गुनाह कयो ई न वखालिकिन नास बिखुलुकिन हसन ऐं माण्हुनि सां उथो वेहो ज़िंदगी गुज़ारियो त सुहिणनि इख़लाक़नि सां हदीस हिकिड़ी आहे पर सॼी ज़िंदगी जो दस्तूर अमल सां वखालिकिन नास बिखुलुकिन हसन माण्हुनि सां मेल जोल रखो उथो वेहो खाओ पीओ ज़िंदगी गुज़ारियो अपने सां अम्मा सां मिट सां माइट सां पंहिंजे सां पराए सां दोस्त सां दुश्मन सां धारे सां अज़ीज़ सां जंहिंसां बि ज़िंदगी गुज़ारियो था त कीअं गुज़ारींदो सुहिणा इख़लाक़ कीअं ज़िंदगी गुज़ारींदो चिड़ कढो अदर मगावड़ कढो गंद खिलाफ़त कीनो बुग़्ज़ अदावत कुदूरत ॿियाई निफ़ाक़ कढो गंद खे अंदर जा पंहिंजे सीननि खे साफ़ कयो पंहिंजा इख़लाक़ सुहिणा बणायो दोस्त सां मिलो दुश्मन सां मिलो तव्हांजा इख़लाक़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीब मदीने वाला साईं का फरमान इमाम हाकिम शहीद मुस्तदरक में रिवायत आंदी सुननी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो असहाबिया मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु तआला अन्हु अराद सफरन फक़ाल या रसूल अल्लाह उसिनी मुआज़ वने जो सफर ते हबीब ने बतायो या रसूल अल्लाह सफर ते तो जाम के का नसीहत कयो सफर में माण्हू कपड़ा खणंदो पैसा खणंदो तेल मेट खणंदो ज़रूरत जो सामान खणंदो असां बि सफर ते निकितो आहे मिठे मोहम्मद वटि आयो आहे या रसूल अल्लाह सफर ते थो वञा तव्हां को नुस्ख़ो ॾियो को तोहफ़ो ॾियो जेको सफर में खणी वञा नसीहत ॾियो तव्हां कॾहिं पंहिंजे मुर्शिद खे चयो आहे पंहिंजे उस्ताद खे चयो न साईं उस्ताद सां वञा त सफर ते का सुठी नसीहत कयो जेका मूंखे कम में अचे कुर्बान हुजे असाब जे इख़लाक़ जे मथां चए थो या रसूल अल्लाह मूंखे का सुहिणी नसीहत कयो का वसीयत कयो जेका सफर में मूंखे कम अचे सुभान अल्लाह मदीने वारे साईं नसीहत कई मुआज़ बिन जबल के पर सारी उम्मत के नसीहत कयो सुभान अल्लाह पूरी उम्मत जेड़ा दर्स छॾियो साईं फरमाइनि था एबुदुल्लाह वला तुशरिक बिही शैया ओ मुआज़ जे नसीहत तो तलब करी त ॿुध अल्लाह जी पूजा कजांइ हिकिड़े अल्लाह जी
करनी जाए अल्लाह साके के शरीक न कजाए शिरक न कजाए बड़े खबरी नसीहत आए कल खोले दो लख नबी आया हर नबी के तालीम जो बुनियादी नुक्तो मरकजी नुक्तो इहो हुयो अल्लाह जी पूजा खैर जी पूजा न कयो गैरुल्लाह जे अॻियां सजदा न कयो देवी देवता मूर्तियूं उन्हनि खे पंहिंजो ख़ुदा पंहिंजो महबूद हाजत रवा मुश्किल किशा उन्हनि खे न सम्झो पूजा कयो त हिकिड़े अल्लाह जी ज़ात जी मदद वठो अल्लाह खां सजदो कयो अल्लाह खे हाजत रवा मुश्किल कुशा ज़रूरतुनि जे पूरे करण वारो सम्झो त हिकिड़ी ज़ात रब जी के रब सां कंहिं खे शरीक न बणायो पहिरीं नसीहत या ॿी नसीहत असां बि अर्ज़ करे या रसूल अल्लाह अञा कुझु वधीक नसीहत फरमायो साईं फरमाइनि था जे वधीक नसीहत खपई त ॿुध वइज़ा असअत अहसिन बल युहसिन खुलुकुक ॿुध वधीक नसीहत यादो कया आहे जेकॾहिं का ग़लती थी पवई त पुठियों चङो कमु करे छॾिजांइ बदी जो कम थी पवई त पुठियां नेकी जो कम करे छॾिजांइ छो त इंसान ने खता जो पुतलो आहे भली असहाबी आहे साईं फरमाइनि था त जेकॾहिं असहाबी खां ग़लती नामुमकिन हुजे हा त हुजूर इहे छो चवनि था ग़लती इंसान जो कमु आहे ग़लती थी पवंदी आहे साईं फरमाइनि था जे ग़लती थी पवई पुठियां चङो कमु कजांइ तुंहिंजे ग़लती खे रब मेटे छॾींदो ऐं जंहिंसां बि तुंहिंजो वास्तो पवे सफ़र में वास्तो पवंदो किलिंडर बि निभागा आहिनि चंद्रा के सम्झो था सीट न मिलंदी किथे गाॾी में थींदी धिक धूड़ थींदी गाड़ी में वेठो हूंदे परावा नंग न्यायूं वेठियूं हूंदियूं सफ़र में हज़ार वाक़िया हज़ार मामला थी सघनि था साईं फरमाइनि जो हर कंहिं सुहिणे इख़लाक़ सां पेश अचिजांइ सुहिणे इख़लाक़ में नरमी आहे सख़्ती न कजांइ मिठो ॻाल्हाइण आहे मोहब्बत शफ़क़त उल्फत हमदर्दी बुर्दबारी तहम्मुल केतिरो सोना इख़लाक़ सुभान अल्लाह साईं फरमाइनि था ही वरी ॿी हदीस आहे मुस्नद अहमद बिन हंबल में हज़रत सय्यदना अबू दरदा रज़ियल्लाहु तआला अन्हु असहाबी से रोवा जे तो कुल्तु या रसूल अल्लाह पाक पैगंबर मुर्शिद कामिल जे बात मां नसीहत ॿुधण थो चाहियां साईं फरमाइनि था इज़ा अमिलत सय्यतन फअत्बिहा हसनतन तमहुहा ओ अबू दरदा जे नसीहत तो बुरी त मुंहिंजी नसीहत ॿुध जे तोखां का खता थी वञे जे तोखां का ग़लती थी वञे जे तोखां को कसूर थी वञे त यकदम पुठियां चङो कमु करे छॾिजांइ गलती मथा गलती न वरजाइजांइ गुनाह मथा गुनाह न कजांइ बुराई ते बुराई न कजांइ गलती थी वञे त मोट में वरी चङो कमु करे छॾिजांइ गुनाह जे पुठियां नेकी करे छॾिजांइ तम हुआ उहा नेकी तुंहिंजे गुनाह खे मेटे छॾींदी उहा चङाई तुंहिंजे मदाई जो कफ़ारो बणजी वेंदी
उक़बा बिन आमिर असाबी गुरु रिवायत तो करे हबीब ने फरमाया इन मसल्लदी यअमलु सय्यात सुम्मा यअमलु हसनात का मसल रजुलिन कानत अलैहि दिरकुन तय्यिका साईं फरमाइंदा जेको माण्हू गुनाह करे विझे खता करे विझे वरी उन जे पुठियां चङो कम करे उन जो मिसाल साईं जन ॾिनो मदीने वारे साईं सुजान बेटा खुतबे में हर गुरु माण्हुनि खे निंड ईंदी आहे पर इहो डंडो मिलंदे इमाम खे ॾियो त समझो था वेझो हुजे निंड वारो त कुझु माली कया पीए निंड जो ॾींदो उहा निंड न ईंदो होटल में निंड न ईंदी पोताक में निंड न ईंदी खुद में निंड ईंदी शैतान हरकत कंदो आहे साईं फरमाइनि था जेको गुनाह थो करे वरी पुठियां नेकी थो करे उन जो मिसाल मदीने वारे साईं ॾिनो आहे के माण्हू खे ज़िरह पातल हुजे ज़िरह ढाल जॾहिं जंगूं तलवारुनि जूं त सीने ते ज़िरह पाईंदा हुआ त जीअं तीर बि न लॻे तलवार जो असर बि न थिए नेज़े भाले जो असर बि न थिए उहा ज़िरह पाईंदा पोइ ज़िरह उहा ठाहींदो हा फिट माण्हू जे बदन सां कंहिंजो चीनो चोड़ो आहे कंहिंजो सोढ़ो आहे को थुल्हो आहे को सवलो आहे त उहा ज़िरह ठहंदी हुई पंहिंजे कद बुत जे हिसाब सां पर हिकिड़े माण्हू खे ज़िरह बि कान आई का सोढ़ी ज़िरह पाए वेई पंहिंजे बदन जी ज़िरह न मिली सोढ़ी ज़िरह पाए वेई हेॾो बासण खे उथंदी सीने खे सोढ़ कंदी बदन ते निशान विझी छॾींदी साह खे पूसट कंदी साईं फरमाईंदा गुनाह जो मिसाल सोढ़ी ज़िरह वांगुरु आहे जॾहिं माण्हू गुनाह कंदो आहे त गुनाह जे करे बंदिश पइजी वेंदी आहे गुनाह जे करे अल्लाह कावड़जी पवंदो आहे गुनाह जे करे रसूलुल्लाह बुखारो थींदो आहे गुनाह जे करे मलाइकनि खे अज़ियत ऐं ईज़ा पहुचंदो आहे गुनाह जे करे इंसान पंहिंजी तबियत में तंगी महसूस कंदो आहे ज़हनी तरह परेशान थी वेंदो आहे डिप्रेशन जो मरीज़ थी वेंदो आहे जहिड़ो कि सोढ़ी ज़िरह पातई साईं फरमाईंदा वरी जेॾी महिल गुनाह खां पोइ नेकी थो करे त ॼण उन ज़िरह जा कड़ा खोलींदो वञे ज़िरह वेकरी थींदी वञे तव्हांजो ज़िरह उन जे बदन ते पूरी सोढ़ ख़तम थी वेंदो गुनाह खां पोइ जेको नेकी थो करे चङाई जो कमु थो करे इहो ॼण के पंहिंजे मथां सख़्तियूं लाहे पाण खे रिलैक्स करे बस इहो नबवी उसूल अपनायो पहिरीं त गुनाह खां बचण कोशिशि कयो गुनाह जे वेझो न वञो ॼाणी वाणी गुनाह कयो पर जे गुनाह थी पियो उसूल थी पियो मथां चङो कमु करे छॾियो अलाह भेटे छॾियो बारक अल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआन नज़ीम नफ़नी इय्याकुम बिमा फीहि मिनल आयाति